आज़ादीन सां गॾु रिपोर्ट करे पियो मोहम्मद क़ाइम खानी। पाकिस्तान पीपल्स पार्टी इज़हार जी आज़ादी ते यकीन रखे थी। शाहज़िया तामरी पारां नेशनल प्रेस क्लब सांगड़ जे दौर ते सहाफ़ियुनि खे ख़िताब कंदे ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जमहूरियत जी बहाली ऐं बका लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। जेल भोॻिया ऐं कोड़ा खाधा आहिनि। पीपल्स पार्टी हमेशह कारकर्दगी ॾेखारी आहे ऐं हाणे उन खे तेज़ कयो वेंदो। अवाम सां कयल समूरा वाइदा पूरा थींदा, छो त पीपी अवामी ख़िदमत में यकीन रखे थी ऐं कूड़ा दिलासा ॿिया ॾींदा आहिनि। हिन वधीक चयो त नेशनल प्रेस क्लब मुसबत ऐं हक़ीक़ी सहाफ़त कई आहे, उन करे मां उन जो क़दुरु करियां थी। हिन दौर में सहाफ़त तेज़ थी आहे ऐं सोशल मीडिया ते ग़लति ख़बरुनि ऐं ब्लैकमेलर्स जो राॼु आहे। अहिड़ी हालात में हक़ ऐं सच सां बीहण हक़ीक़ी सहाफ़त आहे। मेंबर क़ौमी असेंबली सांगड़ शाहज़िया तामरी उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब जे जदीद सहूलियतुनि सां लीज़ इमारत जे मंज़ूरी जो ऐलान कंदे चयो त हू इमारत जो जल्द इफ़्तिताह कंदी ऐं उन जी ऑडिटोरियम ऐं जमहूरियत जी बका ऐं उन जे फ़ाइदनि ते सेमिनार मुनक़िद कयो वेंदो। उन खां अलावा सहाफ़ियुनि खे सिंध हुकूमत खां जेतिरो मुमकिन थी सघियो ग्रांट फ़राहम कंदासूं। शाहज़िया तामरी जज़्बाती अंदाज़ में चयो त पीपल्स पार्टी उन चइनि सहाफ़ियुनि खे बि न विसारियो आहे जिन खे आमिर जाल हक़ जे दौर में कोड़ा हया विया पर उन्हनि सच जो पासो न छॾियो। हिकु सवाल जे जवाब में शाहज़िया तामरी चयो त NICVD जी तामीर लाइ जॻह जो तइनु थी वियो आहे, उन जो जल्द इफ़्तिताह जल्द कयो वेंदो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीब अवाम जी पार्टी आहे ऐं अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी। उहो सबबु आहे जो ग़रीब अवाम हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां निभायो आहे। नेशनल प्रेस क्लब पहुचण ते शाहज़िया तामरी जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते गुलनि जी वर्खा कई वई। नेशनल प्रेस क्लब जा मेंबर ग़ुलाम मुस्तफ़ा तरीन, इशफ़ाक़ सुलहरी, सैफ़ुल्लाह मुग़ल, मोहम्मद सलीम, मलक मोहम्मद क़ज़ाफ़ी, अज़ीज़ रहमान रिंद, इमरान यूसुफ़ज़ई, ज़ाहिर शाहनवाज़ रोजो, अब्दुल वहीद ओड़ोटो, उस्मान शहज़ाद ऐं ॿियनि पारां प्रेस क्लब पहुचण शाहज़िया तामरी जो शानदार इस्तक़बाल कयो। उन्हनि मौक़े ते माशूक चांडियो, शकील मरी, औरंगज़ेब मरी, राजेश कुमार हरदासानी समेत अमीर बख्श बुर्दी, अब्दुल मजीद रहमू, राशिद इस्लाम, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी सांगड़, चूंडियल काउंसलर ऐं पीपल्स पार्टी अॻुवान पिणु साणुसि गॾु हुआ। हिन पंहिंजे ख़िताब में नेशनल प्रेस क्लब जे मेंबरनि जी कारकर्दगी